Welcome to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. जो उनको मैंडेट दिया गया है वो उस पर पूरे बिल्कुल नहीं उतर रहे, इसमें कोई शक नहीं है। हमने ये देखा है कि उनकी गलत पॉलिसियों की वजह से कोरोना में भी काफी नुकसान उठाने पड़े सिंध सूबे में, क्योंकि वो सिर्फ इस पे कोरोना पे सियासत कर रहे थे। कराची का हाल आपने देख लिया कि वहाँ पे क्या हालात हैं, और इसी तरह रूरल सिंध भी है, वहाँ पे भी। तो मैं ये समझता हूँ कि इससे पहले कि हम ये बात करें गवर्नर राज की अपनी एक उस पे रविश पे चले जो कि उसकी माजी की रविश है, तो हम जाहिर है कि हम नहीं चाहेंगे कि कोई इस किस्म का कोई गैर जमहूरी या आईनी तो है ये, लेकिन सिंध की अवाम डिपेंड करता है वो इसको किस तरह से देखते हैं। और मैं तो ये समझता हूँ कि वो सख्त नाला है सिंध हुकूमत से। सिंध हुकूमत पंहिंजे मैंडेट ते पूरो नथी लहे। इन खां अॻु जो गवर्नर राज जी ॻाल्हि कयूं, सिंध सरकार पंहिंजी रविश तब्दील करे। वफ़ाक़ी वज़ीर शबली फराज़ चयो आहे त सिंध हुकूमत अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। कराची जो हाल सभिनी जे साम्हूं आहे। वफ़ाक़ी हुकूमत कणिक बहिरान जो बि ज़िम्मेवार सिंध सरकार खे करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीरनि शबली फराज़ ऐं फ़ख्र इमाम चयो त मुल्क में 15 लख टन कणिक जी खोट आहे। सिंध हुकूमत कणिक जारी न करे बहिरान पैदा कयो। कणिक रिलीज़ करण लाइ सिंध हुकूमत खे 2 भेरा ख़त लिखिया, पर को बि मस्बत जवाब न मिलियो। मार्केट्स में तासुर ॾिनो पियो वञे त अटे जा अघ वधी विया आहिनि। अटे जा अघ मुक़ररु करणु सूबाई हुकूमतनि जी ज़िम्मेवारी आहे। पंजाब में अटो सस्तो ऐं सिंध में महांगो विकिरो कयो पियो वञे। जहाँ पे कोताहियां उनको मानने के लिए तैयार हैं, वहाँ काम कर रहे हैं। हम कोशिश यही कर रहे हैं कि एमसी के साथ मिलकर, डीएमसी के साथ मिलकर कराची के जो इश्यूज हैं उनको रिजॉल्व करें। 2017 में सिंध हुकूमत ने खुद नाले साफ किए थे, या मंशूर साहब जब वजीर थे, वो आप देख लें वो काम हुआ इतने बड़े शहर में। और हमारा सीवरेज के निज़ाम की शॉर्ट कमिंग की वजह से ये नाले सीवरेज के लिए भी इस्तेमाल होते हैं, जो स्टॉर्म वाटर ड्रेन्स है, उस वजह से इश्यूज आते हैं। वर्ल्ड बैंक के हैं वो नंबर्स आपको बताएंगे अभी तक कितने, मेरे ख्याल है अभी तक तो 1 रुपया भी नहीं दिया है, लेकिन 125 करोड़ जो आप बात कर रहे हैं ना, वो एक बड़ा प्रोजेक्ट है स्वीप का। वो सिर्फ नालों की सफाई उसमें नहीं है, उसमें एक छोटा पार्ट नालों की सफाई का है। कुछ सियासी यतीम ऐं नाबालिग आइन जे आर्टिकल 149 तहत कराची के वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उहे ॻाल्हियूं पाणी जे खोटे वांगुरु आहिनि, जेके वक़्त सां गॾु ख़तमु थी वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त आर्टिकल 149 मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। जंहिंखे सम्झ में अची वञे त मूंखे बि सम्झाए। हींअर बि वफ़ाक़ तरफ़ां मिलियल केतिरा ई कम नथा कयूं। तस्लीम कयूं था त कराची में सफ़ाई मामले ते कोताहियूं थियूं आहिनि। गटर नाला बंदि कंदड़नि में हथ विझूं था त सियासी इंतकाम जो शोशो छॾियो वञे थो। वॾे वज़ीर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दौरनि दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़नि बरसातुनि दौरान ग्रीन लाइन मंसूबे सबबि सेंट्रल ज़िले में मसइलनि खे मुंहुं ॾियणो पियो। वर्ल्ड बैंक कराची लाइ 1 रुपयो बि नाहे ॾिनो। वफ़ाक़ ऐं पंजाब जूं हुकूमतूं पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ सिंध ते इल्ज़ाम लॻाए रहियूं आहिनि। अञा बि सिंध मां कणिक ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िल थी रही आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पंजाब हुकूमत कणिक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी करे। पंजाब जा वज़ीर कणिक ज़ख़ीरो कंदड़नि सां पंहिंजी पार्टनरशिप ख़तमु करे कार्रवाई कनि। वफ़ाक़ी वज़ीर पंजाब वञी पंहिंजी हुकूमत जी कारकर्दगी जो जाइज़ो वठनि ऐं पोइ सिंध ते इल्ज़ाम लॻाइनि। काफ लीग जे MNAs जो हंगामी इजलास जारी। पंजाब असम्बली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जी बि शिरकत। चौधरी शुजात हुसैन जी सदारत में इजलास दौरान वफ़ाक़ ऐं पंजाब में हुकूमत सां इतिहाद ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मौजूदा सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठी पार्टी जी ईंदड़ सियासी हिकमत अमली बाबति बि फ़ैसिला कया वेंदा। सदर डॉक्टर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गरियल इजलास 6 अगस्त ते सॾाए वरितो। ज़रियनि मूजिबि ख़मीस ते सॾायल गरियल इजलास दौरान अहम क़ानूननि जी मंज़ूरी वरिती वेंदी। सिंध में तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी खां पोइ कराची में बरसाती नालनि जी सफ़ाई जो कमु जारी।
नाज़माबाद में गुजर नाले समेत 5 हंधनि ते नाला साफ़ करे गंद किचिरो फौरी तौर लैंडफिल साइट मुंतकिल कयो पियो वञे। FWO इख़्तियारनि मूजिबि सुभाणे खां सफ़ाई मुहिम जो दाइरो वधायो वेंदो। कराची ऐं हैदराबाद में ख़मीस खां शुरू थींदड़ तेज़ बरसातुनि बाद शहरी ॿोॾि जो ख़तरो। मौसमियात खाते मूजिबि कराची ऐं हैदराबाद में ख़मीस खां छंछरु ताईं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। पाकिस्तान बरतानिया खां शहबाज शरीफ़ जे नाठी अली इमरान जी हवालगी जो मुतालबो करे छॾियो। ख़त में चयो वियो आहे त बरतानिया ऐं पाकिस्तान विच में ॾोहारनि जे ॾे वठि वारो मुआहिदो न आहे, पर बरतानिया गॾियल सहकार जे बुनियाद ते अली इमरान खे पाकिस्तान हवाले करे। वफ़ाक़ी हुकूमत जो 5 अगस्त ते यौम इस्तिहसाल भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो ऐलान। आवाम खे कश्मीरियुनि सां एके जे इज़हार जी अपील। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त मोदी समूरी दुनिया लाइ ख़तरो आहे। इमरान ख़ान कश्मीरियुनि लाइ सराइतो आवाज़ उथारियो। शबली फराज़ जो चवणु हो त 5 अगस्त ते वालरल कश्मीर में भारत जी रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ समूरे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया वेंदा। छा 1 मिंट जी ख़ामोशी सां कश्मीर आज़ाद थी वेंदो? हुकुमरान कश्मीर मसइलो हल करण में नाकाम थी चुका। हाणे वागुम वारा ॻोढ़ा ॻाणणु बंदि कनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान 5 अगस्त ते यौम इस्तिहसाल मल्हाइण वारे हुकूमती ऐलान खे ड्रामो करार ॾींदे 5 अगस्त ते कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। कश्मीर मसइले ते हुकूमती नाकामियुनि ते ॻणती ज़ाहिर। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ में एतिरी करप्शन कॾहिं बि नाहे थी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी रही आहे। हुकूमत कोरोना जा अंग अखर लिकाए आवाम जी ज़िंदगियुनि सां खेॾी रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबति भारतीय हुकूमत के वकील करण लाइ ॿीहर आच करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में कुलभूषण यादव के वकील करण जी इजाज़त ॾियण बाबति हुकूमती दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल दलील ॾिना त पाकिस्तान तकड़ में को बि फ़ैसिलो नथो करणु चाहे। भारत कुलभूषण केस में नुक्स ॻोल्हे रिलीफ वठणु चाहे थो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिना त हुकूमत कुलभूषण ऐं भारतीय हुकूमत खे ॿीहर वकील करण जी आच करे अदालत फेयर ट्रायल के यकीनी बणाईंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ ठट्टो वाटर सप्लाई जे मुबैना गैर क़ानूनी ठेकनि बाबति नैब रेफरेंस। आसिफ ज़रदारी फ़र्द जुर्म जी कार्रवाई मुलतवी करण लाइ इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ठट्टो वाटर सप्लाई रेफरेंस रद्द करण जी बि इस्तदा। दरख़्वास्त ते फ़ैसिले ताईं फ़र्द जुर्म जी कार्रवाई मुलतवी कई वञे। अदालत आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। सुभाणे ताईं जवाब जमा कराइण जो हुकुम। शहर कराची जो पूरे पाकिस्तान के लिए 65 से 70% पैसा इकट्ठा करता है, उस शहर कराची को कचरा कुंडी बना दी, कचरिस्तान बना दी, गटरिस्तान बना दिया। कचरे की वजह से डिजास्टर दुनिया में पहली दफा ही आया होगा। ये पानी से नहीं आया। इस दफा जो शहर डूबा वो तो आइंस्टाइन दोयम का फार्मूला खत्म हो गया कि बारिश ज्यादा आता है तो पानी आता है। इस दफा बारिश कम आता है और पानी ज्यादा आता है। बारिश कम आता है, लोग ज्यादा डूबता है। बारिश कम आता है और कराची सैलाब हो जाता है। कराची में अर्बन फ्लडिंग नहीं होती कि कोई बारिश आ गई, ये गटर फ्लडिंग होती है। कराची में कचरा फ्लडिंग होती है, कराची में नाला फ्लडिंग होती है। कराची में यही फ्लडिंग होती है क्योंकि नाले चौक, पानी घरों में, गटर चौक, पानी घरों में। सिंध हुकूमत कराची के किचरे जे ढेर में तब्दील करे छॾियो आहे। असां धार सूबे जे हक़ में न आहियूं, पर सूबा कम न कंदा त वफ़ाक़ मुदाख़लत कंदो। PTI अॻवान हलीम आदिल शेख जी सिंध हुकूमत ते तनक़ीद। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हलीम आदिल शेख चयो त कराची बरसाती पाणी न पर गटर नाला उथलण सबबु बुरंदो आहे। हिन भेरे त आइंस्टाइन 2 जो जॾहिं बरसाति पवंदी आहे त पाणी ईंदो आहे वारो फार्मूलो बि नाकाम वियो। वर्ल्ड बैंक सिंध हुकूमत खे कराची लाइ 1 अरब 20 करोड़ रुपया ॾिना, पर पीपल्स पार्टी शहर में सफ़ाई अमल बहितर बणाइण बदिरां पैसा हड़प करे छॾिया। सेहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा जी इस्तीफ़ा खां पोइ डॉक्टर फैसल सुल्तान खे वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार मुक़ररु कयो वियो। वज़ीर आज़म ऑफिस जी पधिराई मूजिबि फैसल सुल्तान ज़फ़र मिर्ज़ा जी जाइ ते उहिदो ॾिनो वियो आहे। संदसि इख्तियार वफ़ाक़ी वज़ीर जेतिरा हूंदा, डॉक्टर फैसल सुल्तान शौकत खानम मेमोरियल में बि अहम ज़िम्मेवारियूं निभाए चुको आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट में वफ़ाक़ी राजधानी जे चिड़ियाघर में शींहं जे मरण वारे मामले ते ॿुधणी अदालत पारां वफ़ाक़ी हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस अतर मिनल्ला पुछाणो कयो त छा ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे, जिन जिन अहली सबब जानवर मरी विया, छा उहे ई जांच करे रहिया आहिनि। सेक्रेटरी मौसमियाती तब्दीली ऐं चेयरमैन वाइल्ड लाइफ बोर्ड सुभाणे ज़ाती हैसियत में तलब। जस्टिस अतर मिनल्ला चयो त माहौलियाती तब्दीली जी वज़ीर ज़रताज गुल आहे, छो न समूरनि उहिदेदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई शुरू कई वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त जेको रियासती नुमाइंदो जानवरनि जो ख़्यालु नथो रखी सघे, उहो इंसाननि जो कहिड़ो ख़्यालु कंदो। शरीफ ग्रुप ऑफ कंपनीज़ जे चीफ फाइनेंस ऑफिसर मोहम्मद उस्मान जो 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। लाहौर जी एहतसाब अदालत मोहम्मद उस्मान खे 17 अगस्त ताईं नैब हवाले करे छॾियो। मोहम्मद उस्मान ते शरीफ ख़ानदान लाइ मनी लॉन्ड्रिंग करण जो इल्ज़ाम आहे। सिंध में खौफनाक रोड हादसा, नींगर समेत 4 ॼणा फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। कराची जे कश्मीर रोड ते गाड़ी जे टक्कर में मासूम बालक अजल जो शिकार। गढ़ी यासीन भरिसां सोनवा वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में खुशदार वासी नौजवान फौत, ज़ाल मुड़ुस समेत 3 ॼणा ज़ख़्मी। दौड़ भरिसां 60 मील रोड ते मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर थियण जे नतीजे में 7 सालनि जो रहमान आराई फौत थी वियो, संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी। गुप्तानी भरिसां शहदादपुर रोड ते ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान अकबर चांडियो थड़े ते फौत, सिंगार ऐं सूंह ज़ख़्मी थी पिया। घोटकी मां 25 ॾींहनि खां गुम ॼाणायल नौजवान नदीम असलम शहानी जे वारसनि अग़वा जी तस्दीक़ कंदे चयो आहे त धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 20 लख रुपया भुंगो घुरियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान अग़वा नाहे थियो, वारिस ड्रामो करे रहिया आहिनि। सदर जी भटियूं वेझो हथियारबंदनि जो हमिलो, ज़मींदार वली मोहम्मद शाह ऐं रब नवाज़ नारे जो ज़ख़्मी, हथियारबंद नौजवान अमीर नारे जो खे अग़वा करे विया। काछे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ वसकारो, केतिरनि ई हंधनि ते बिजली जा थंभा ऐं वण किरी पिया, दुकाननि जा छपरा बि उॾामी विया, बिजली ऐं मुवासिलात जो निज़ाम दरम बरम। रिगवाला वेझो ॻोठ सोनू जमाली में विझ किरण सबबि 1 ॼणो ज़ख़्मी, नाज़ुक हालत में जोही रेफर। खीरथर जी जाबलू पट्टी ते तेज़ वसकारे बाद मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं, काछे जे आबादगारनि में ख़ुशी जी लहर पकड़जी वई। सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस सबबि रुगो 2 फौतगियूं रिपोर्ट, 219 नवां केस रिपोर्ट। वॾे वज़ीर अंग अखर जारी कंदे चयो आहे त फौतगियुनि जो अंग 2226 ऐं केसिस जो अंग 1,21,705 थी वियो। कराची में 95, कश्मीर में 17, घोटकी में 15, शहीद बेनज़ीराबाद में 12 ऐं शिकारपुर में 10 नवां केस ज़ाहिर थिया। ऐं सिंध तोड़े हिंद सूधो, समूरी दुनिया में राखी जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। भेनरुनि पंहिंजनि भाइरनि खे राखी ॿधी संदनि वॾी ॼमार जूं प्रार्थनाऊं कयूं ऐं भाइर पंहिंजी भेनरुनि जे तहफ़ुज़ जो वचन कयो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस खां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।